अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वन नज्मि इज़ा हवा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। अल्लाहुम्मा रब्बि ज़िदनी इल्मा। दी रोज दर बुस्ताने सराहमतो तियाने खुशनवा करदंदनाते मुस्तफा बलगल उला बिकमालिही। सुभान अल्लाह। कुमरियां भी अपने ज़ौक़ में डाली हुई सरतौक़ में कहती है अपने ज़ौक़ में कशफ़त दुजा बिजमालिही। बुलबुलें भी सुबसू ले लेके हर एक गुल की बो करते हैं फिर ये गुफ्तगू हसनत जमीअ ख़सालिही। चिड़ियों की सुनकर चहचहे इंसान भला क्यों चुप रहे। लाज़िम है उस पर यूं कहे सल्लू अलैहि व आलिही। सुभान अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। हमद सलात खां बाद काबिल कदर बानी महफिल किबला साईं अलहाज अलहाफिज साईं अब्दुल मालिक चन्ना साहब दामद बरकत मौला आलिया
स्टेज ते वेठल जी वकार उलमा इकराम व मशाइख इज़ाम व हुफ़ाज़ इकराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाई अल्हम्दुलिल्लाह अवां असां सभिनी खे मालूम आहे त अॼोको ही प्रोग्राम साईं हाफ़िज़ अब्दुल मालिक साहिब ऐं संदन बरादर जे तरफ़ां पंहिंजे वालिद बुजुर्गवार अल्लाह जे भलारे बानी क़िबला साईं हाफ़िज़ अताउर रहमान अल मअरूफ साईं हाफ़िज़ अलहनु चन्नू साहब रहमतुल्लाह अलैह जी सालियाने उर्स शरीफ जे मौके ते अॼोको ही बाबरकत प्रोग्राम मल्हायो अथऊं जंहिंमें परे खां वेझड़ाईअ खां असां तव्हां हिते साईं हाफ़िज़ साहब खां दुआ वठण जे लाइ पहुता आहियूं। अल्लाह पाक असां जी हाज़िरी क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम साईं हाफ़िज़ साहब जिन जे दीनी ख़िदमत जे सदके अल्लाह से असां तव्हां सभिनी जा बेड़ा पार फरमाए। अल्लाह से साईं हाफ़िज़ साहब रहमतुल्लाह अलैह जे बचड़न घराने मदरसे मस्जिद जमात जा बेड़ा पार फरमाए। आमीन। दोस्तों टाइम भी काफी थी चुको आ। हिन महीने जे हिसाब सां मौजू भी घणा पर मूं सोचो त हिन महीने जो जेको वॾो मौजू आ सो आ मेराज मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मेराज शरीफ जो हिकिड़ो सबब छुलियूं छुलियूं बटे ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। उन खां बाद जेको रब चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अवां सॼी जमात खे अपील आ त मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान आ त ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम मल्हायो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सिंगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हां जे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वल नज्म इज़ा अल्लाह पाक फरमायो कसमा मुके सितारे जो इज़ा हवा जई वक्त सितारो आसमान दे ला मकान दे अची रहियो। सुभान अल्लाह। जे पढ़ंदासीं हवा त इहो तर्जुमो थींदो पर जे पढ़ंदासीं त पोइ तर्जुमो थींदो कसमा मूंखे उन सितारे जो जेको ला मकान खां ज़मीन जे तरफ़ लही रहियो हो। सुभान अल्लाह।
बिनी सूरतुन में अल्लाह से मेराज शरीफ जे तरफ इशारो फरमायो आ त मुंहिंजा महबूब तुंहिंजे अचण जो बि कसम वरी वापसी वञण जो बि कसम। दोस्तों मुंहिंजे महबूब जो शान बुलंद बाला पर ॾिसणो इहो आहे त जॾहिं हेतिरा मक़ाम हेतिरा शान अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे अता फरमाया त मेराज कराइण जी छाजे लाइ ज़रूरत पेश आई। प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह पाक पंहिंजे महबूब खे मेराज नहीं जे लाइ करायो त रब करीम फरमायो कद जाकुम मिनल्लाहि नूर नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह से फरमा मुंहिंजा महबूब असां तोखे नूर करे मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। हाणे इते अल्लाह से पंहिंजे महबूब खे नूर फरमायो। यासीन शरीफ में अल्लाह पाक फरमायो यासीन मुंहिंजा महबूब मूंखे तुंहिंजी सूंह जो कसम वल क़ुरआनिल हकीम मूंखे हुकमत वारे क़ुरान जो कसम इन्नका लमिनल मुरसलीन बेशक अवां मुरसलन मंझों आयो। हाणे हिते अल्लाह से पंहिंजे महबूब खे नबी मुरसल रसूल फरमायो। अॻिते हली अल्लाह पाक फरमायो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम मुंहिंजा महबूब अवां ऐलान फरमायो त आऊं अवां जहिड़ो इंसान। सुभान अल्लाह। टे ॻाल्हियूं नूर नबी बशर। अल्लाह पाक ये बयान फरमाया उन खां बाद लाज़मी आयो अंदेशो पैदा थियो एतमाल पैदा थियो त मदीने जो साईं नूर आ त सिर्फ अकेलो नूर ना है अल्लाह जा मलाइका सब नूर खुदा जी बी मखलूक भी नूर आ। हाणे छा थींदो नूरी मखलूक समझंदी त नूर आए रब जो हबीब त असां जहिड़ो आ ॻाल्हि साॻी आ बराबर आहियूं। जे अल्लाह जो महबूब रसूल मुरसल नबी आ त सिर्फ अकेलो न आहे सवा लख खुदा जा नबी आहिनि उहे समझना नबी आ असां जहिड़ो आ फर्क कोने बराबर आहियूं। मुजागी दोस्तो जे अल्लाह जो महबूब बशर इंसान आ त इंसान समझना त असां जहिड़ो आ ॻाल्हि बराबर आ सब हिक जहिड़ा आहियूं। अल्लाह सही फैसलो फरमायो जिब्राईल मां पंहिंजे महबूब खे संदसि मौजज़नि में अहिड़ो मौजज़ो अता फरमाया जो मुंहिंजो हबीब ज़मीन खां मथे हले सिदरतुल पंहिंजो मस्जिद अक्सा ताईं त दुनिया वारा समझन त बशर आहे पर असां जहिड़ो नाहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर जमात अहले सुन्नत। दुनिया वारा समझी वञन मुंहिंजे महबूब करीम खे मां मस्जिद अक्सा ताईं जो अहिड़ो सैर करायां जो उन्हनि खे सम्झ में ॻाल्हि न अचे ऐं उहे चवनि त सोहणा शान तुंहिंजो शाही शरफ थियो सोहणा शान तुंहिंजो शाही शरफ थियो गाए गाए छक
का न पूरो हरफ थियो सोना शान तुझो मुजादी दोस्तों मुझे गोठ जो शायरा लहर मास्टर रहमतुल्लाह अलैह वो चवण लगो मेरा जते मुरसल मिठो सैयद भलारो आयो मेरा जते मुरसल मिठो सैयद भलारो आयो लौला कजो सहरो बधी लौला कजो सहरो बधी सैयद भलारो आयो सुभान अल्लाह मुजादी दोस्तों जय बुद्धो अल्लाह वारा मेरा जवानी रात सब वादिए मक्का में मौजूद हा मुझा महबूब अर्श फर्श जा घोट बंदी नूरी सवारी ते नूरी जंगल जी झुरमुट में जने रवाना था सब चवन लगा मेरे नबी प्यारे नबी मेरे नबी प्यारे नबी तेरे जिहाद कोई नहीं मेरे नबी प्यारे नबी तेरे जिहाद कोई नहीं जय जय डिठो उन चयो अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई जैसे मेरी सरकार है जैसी मेरी सरकार है वैसा नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई अब मेरी निगाहों में अब मेरी निगाहों में जिब्राइल हिकड़ो कम कर सिदरतुल मुंतहा खां जमीन ताईं सारा इंतजामात मुकम्मल कर हेठ वारो जान सुम्हारिया निंड कराया सिज खे चो पंहिंजी जाइ बीहे चंड खे चो पंहिंजी जाइ बीहे तारा चुरपुर छॾे ॾिए हेठ निंड कराए सभिनि वलियन खे दावत ॾई आहे जेके आलम अरवाह में उन्हनि खे चओ अॼु सभु वादीअ मक्का में मुंहिंजे महबूब जे इस्तक़बाल जे लाइ बीहनि ऐं जेके बि नबी सॻोरा उन्हनि सभिनी खे चओ अॼु तव्हां मस्जिद अक़सा जे अंगण में सुबुह ॿधी मुंहिंजे महबूब जे इस्तक़बाल जे लाइ बीहो सारे आसमाननि जे मलाइकनि खे चओ मलाइको अॼु मूंखे अव्हां जी इबादत न खपे शुक्र अज़कार न खपे अॼु मुंहिंजे महबूब जे रस्ते खां ॿिन्ही पासनि खां कटारूं करे बीहनि जॾहिं मुंहिंजो महबूब अचे मुंहिंजे महबूब ते सलात जो नज़रानो पेश कनि हुरानी जन्नत खे चऊं अॼु जन्नती थाल खणी उन्हनि में हीरा जवाहर मोती खणी मुंहिंजे महबूब जे रस्ते खां बीहनि मुंहिंजे हबीब
हबीब जो इस्तकबाल कर। जिब्राइल हेठ मथे जा इस्तकबाल मुकम्मल करे। वो मुझे महबूब जे गुजरन वाले रस्ते खां बैनर लगा, नूर जा बैनर लगा। उन्हनि नूर जे बैनरुन ते उहे आयतूं लिख जेके मां पंहिंजे महबूब जे शान में चयूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मस्जिद हराम जे दरवाजे ते बैनर लगा, उन जे मथां लिख सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैला लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। वादी मक्का में सारा औलिया अल्लाह, सारा औलिया कामलीन गद थींदा। उन जाए ते बैनर लगा उत लिख लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। ऐं मस्जिद अक़सा में जिते सारा नबी ईंदा उते बैनर लगा, उन ते लिख यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन। मेरे आसमान के दरवाजे ते बैनर लगा लिख वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ये आसमान के दरवाजे ते बैनर लगा, उनके मथां लिख या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। ये आसमान के दरवाजे ते बैनर लगा लिख या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। चौथे आसमान के दरवाजे ते बैनर लगा, उन जे मथां लिख कद जाअकुम मिनल्लाहि नूर नूरुन व किताबुम मुबीन। पंजे आसमान के दरवाजे ते बैनर लगा, उन जे मथां लिख लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफ़ुर रहीम। छह आसमान के दरवाजे ते बैनर लगा, उन जे मथां लिख व इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। सते आसमान के दरवाजे ते बैनर लगा, उन जे मथां लिख वन नज्म इज़ा हवा। जिब्राइल बिहिश्त जे दरवाज़न ते कुंगरन ते आयात मुक़द्दसात लिख। मौला छा लिखो? अल्लाह पाक फरमायो कई दरवाजे ते लिख अलिफ लाम मीम, किथे लिख अलिफ लाम मीम रा, किथे लिख अलिफ लाम रा, किथे लिख अलिफ लाम मीम साद, किथे लिख काफ या ऐन साद, किथे लिख मीम ऐन सीन काफ ता सीन तासीन मीम हामीम यासीन स्वाद नून काफ। जिब्राइल अर्ज़ कयो मुझा मौला इन्हनि जो मतलब माना चाहे। अल्लाह पाक जे तरफ़ां जवाब आयो जिब्राइल मुझे महबूब जे विच में ये राज जूं ॻाल्हियूं आहिनि। अर्रहमान अल्लमल क़ुरआन ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान। मूं पंहिंजे महबूब खे पढ़ायो आ, मां उस्ताद आहियां, मुंहिंजो हबीब शागिर्द आ। उस्ताद ऐं शागिर्द आशिक़ ऐं माशूक़ जे विच जा राज मां ॼाणा। मुंहिंजो महबूब
महबूब जाने तुझी रमज़न के मां छा जाना जैमें इसरार बिया इजहार बिया तुझी रमज़न के मां छा जाना जैमें इसरार बिया इजहार बिया तुझा एड़ा इशारा किया समझा इनकार बिया इकरार बिया सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुसलमान भाइयों हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम सारा इंतजामात मुकम्मल किया। आला हजरत रहमतुल्लाह अलैह तर्जमानी कही कि यहाँ ज़मीन पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूम यहाँ ज़मीन पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूम रची थी शादी मची थी धूम उधर से अलवार हंसते आते इधर से नफ़हात उठ रहे थे इधर से नफ़हात उठ रहे थे। असांजे हिन इलाके जे आस के घट न कई फरमाए तो गुनाहगार जा रूह मुर्की पया अज अर्श ते मुंहिंजो सजण मेराज पियो वञे तो असां बदकारन खे साईं रंग लाइण पियो वञे सते मुंहिंजो सजण मेरा माण कोने बाहा घोड़े ते चढ़ी अजवा कुंवरा केर थो घोट खे अज आसमानन ते घुराए केर थो दावत करे केर खाइण पियो वञे केर थो दावत करे केर खाइण पियो वञे। प्यारा मुस्लमान भाइरो इंतजामात मुकम्मल थी वया सिर्फ चुनियूं ॻाल्हियूं जे ख़िदमत में अर्ज़ कयो अल्लाह के जिब्राइल अर्ज़ कयो या रब्बल आलमीन रब फरमायो जिब्राइल मुंहिंजा मालिक हेठि वारा इंतजामात मुकम्मल थी विया। अल्लाह पाक फरमायो जन्नतुल फिरदौस में वञ उते 40,000 बुराक चरण पया उन्हनि बुराकनि मथां उहो बुराक वठी वञी मुंहिंजे महबूब जी दरबार में उन्हीं सवारी ते सवार करे आओ जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफा हुजे। वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह से पसंद आ जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफा इश्क़ मुस्तफा चाहे मदीने शरीफ में सैयद अब्दुल मालिक नवा गिदरा नवा मुझे महबूब जो हिकिड़ो सहाबी सगोरवार रज़ियल्लाहु ताला गरीबा मिस्कीना पर गिदरन ते नजर पई चवण लगो काश गिदरा मां पंहिंजे महबूब खे खारायां पर पैसा कोन्हे
वरी रही बि कोन सघियो 2 किलो गिदरा वठी सिधो वठी उन गिदरनि वारनि खे चई दादा शाम जो हिसाब कंदासीं परे कोन आहियूं गिदरा वठी मुंहिंजे महबूब जी बारगाह में आयो अर्ज़ कई सोना तव्हां जे लाइ मां तोहफ़े तौर पर हे गिदरा आंदान तव्हां खाओ साईं खे ॾिनाई हलियो वियो घर शाम जो गिदरनि वारो आयो दादा पैसा दे कि पैसा मुकान वठ पैसा वठ मदीने वारे साईं का जी खादा शाबाश से वजह से वठी तू पैसा साईं का वठा कि हल पान हल मुझा प्यारा भई खरीदार व्यापारी भई मुझे महबूब जी दरबार में आया सोने महबूब फरमायो खैर में अचण जो आ व्यापारी अर्ज को से सुबह जो 2 किलो गिदरा खणी जो आ शाम जो चई त पैसा ॾींदुस हाणी चवे थो नी मदीने वारे साईं खां वठ सोना इन सिलसिले में आया अल्लाह पाक के महबूब फरमायो मुझा गुलाम यो कम तो कीअं कयो छाजे लाइ असां त समझो तू वठी आयो अर्ज की सोना मां त वठी आयुसि गरीब आहियां पैसा कोन्हे पर मूंसी तव्हां सां मोहब्बत आ जेका नई शइ ॾिसंदो आहियां चवंदो आहियां इहो मुंहिंजो हबीब खाए गरीब आया दिल चवंदी आ इन जे करे वठी आ मुझे महबूब फरमायो मुंहिंजी मोहब्बत में आंदी थई जी हां फरमायूं पैसा बि भरे था ॾियूं पर तोसां वाइदो था कयूं इन मोहब्बत जे क़यामत जे ॾींहुं जन्नत में मूंसां हीअं गॾु हूंदी फरमायो मूंसां वार जेतिरी कंहिंजी दिली मोहब्बत हूंदी क़यामत जे ॾियारे मूंसां गॾु हूंदो मां बिहिश्त में कदम न रखंदुसि जेसिताईं उनखे बख़्शराए जन्नत भेड़ो न कयां अल्लाह पाक फरमायो जिब्राईल वो बुराक वठी वञी जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफा हुजे जिब्राईल चक्कर लगायो 40,000 बुराक सब चरन पया सब खाइन पियन पया मुंहिंजा भी दोस्तो बुजुर्गो मगर हिकड़ी वादी आ उनमें बुराक न खाए थो न पिए थो न मुंहिंजा प्यारा दोस्तो घुमे फिरे थो हिक जाइ ते पाण खे कमज़ोर करे छॾियो थी अखियूं अंदर थी वयूं रोई रोई रुखसारन ते नचन नालन जा निशान बणजी विया आहिनि जिब्राईल वेझो आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो जॾहिं बिल्कुलु वेझो आयो त उहो आशिक़ छा पियो चवे है आयल मलूटू वो सजण मूंखे याद पियो है जी जल उहारो ओ सजण मूंखे याद पियो सजण मूंखे याद पियो अल्लाह विसरी कान पियो जी जल उहारो सजण मूंखे याद पियो ओ मिठल मूंखे याद पियो है बधियूं हिन टप न लसनिया बधियूं हिन टप न लसनिया ओ पीछे मच पियो जी गल कुहारो सजण मूंखे याद पियो है आयल तो ओ सजण मूंखे याद पियो जिब्राईल वेदो फरमाई बुराक हे रोज राड़ो हे दुख गम फिक्र दुनिया में हूंदा हे जलाए खैर जो घरा बहिश्त तोखे खाधा विसरी विया पीता विसरी विया घुमण फिरण विसरी विया छा ॻाल्हि बुराक ॾिठो
जिब्राइल के ॻाल्हि सम्झ में न आई। बाबा बुल्ले शाह तर्जुमो कयो, फरमाए तो आग ते इश्क दोवी बराबर, पर इश्क दा शेक वधेरा। आग ते ताई पानी ठारे, पर दसो इश्क दा दारू कहला। बुल्ले शाह उठे कुछ नहीं सुझदा, जिथे इश्क ने लाया डेरा। मुजादी दोस्तों बुजुर्गो, जिब्राइल तो तवे बुरा तोखे केड़ी बीमारिया इलाज केड़ किथे थींदो। छा पियो चवे हज़रत बुरा, छो हर हर हकीमन ने मुंह के खड़ो